नाज़रीन अहम खबर शेयर करनासी गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल सरकारी प्लाटन ते ठल इबारत उनके कानूनी तहफ़ुज़ ॾियण वारे ऑर्डिनेंस ते एतराज़ वारींदे रद्द करे छॾियो आहे। गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल ऑर्डिनेंस ते 14 एतराज़ हणी वापस करे छॾियो आहे। गवर्नर मूजिब कराची में गैर कानूनी इमारतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। ऑर्डिनेंस लागू थियण सां मुस्तक़बिल में गैर कानूनी अदावतूं वधी सघनि थियूं। संदसि चयोसि सिंध हुकूमत ऑर्डिनेंस ते नज़रसानी करे। नाज़रीन अहम खबर बाबत तव्हांखे अपडेट कयो पिया। गवर्नर सिंध सरकारी प्लाटन ते ठहियल इमारतुनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियण वारे ऑर्डिनेंस ते एतराज़ वारींदे रद्द करे छॾियो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऑर्डिनेंस ते 14 एतराज़ हणी वापस करे छॾियो। गवर्नर मूजिब कराची में गैर कानूनी इमारतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। ऑर्डिनेंस लागू थियण सां मुस्तक़बिल में गैर कानूनी अदावतूं वधी सघनि थियूं। खबर अमाखिर पिया नाज़रीन गवर्नर सिंध इमरान इस्माइल पारा सरकारी प्लाटन ते ठहियल इमारतुनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियण वारे ऑर्डिनेंस ते एतराज़ वारींदे रद्द कयो वियो आहे।